जेकबाबाद भरसा सदर थाने की हद गोठ अलीहसन जखराणी में कारे इल्जाम हेठ बिटो कतल जवाबदार फरार। इन हवाले से तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद में बिटो क़त्ल थियो आहे। सदर थाणे जी हद ॻोठ अली हसन जखराणी उते जवाबदार जंहिंमें आहे अब्दुल रशीद, उन सां गॾु ज़हीर जखराणी। उन्हनि बंदूक जा फायर करे जंहिंमें नौजवान आहे सादिक जखराणी ऐं उन सां गॾु जेका आहे मिसमात करीमा, उन ॿिन्हिनि खे जेको आहे जवाबदारनि बंदूक जा फायर करे क़त्ल जेको उन्हनि खे करे छॾियो आहे। उन खां अलावा जेका पुलिस सदर जेका आहे त उहा हिन वक़्तु जेका आहे जा वारदात ते पहुची उन्हनि मक़तूलनि जा जेके लाश आहिनि उहे पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल जेको आहे उते खणी आई आहे। इन खां अलावा अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त पुलिस जो इहो चवणु आहे त जेके मक़तूलनि जा जेके लाश उहे वारसनि जे हवाले करण खां पोइ वारसनि जे मुताबिक़ जेका आहे त FIR दाख़िल करे उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार जंहिंमें कया वेंदा। जी महिरबानी जमील, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची